यार आधा कदीर बा साईं नंबर ते कलाम रखी जियो है, मौसीकी रखी जियो है, जेको भी केर कॉल करे तो कने जेको कवाली थी ॿुधिजे, कने जेको कलाम तो ॿुधिजे, असां नंबर ते जेको धड़ाधड़ रोज़ बैलेंस कटिजे तो इनखे कीअं ख़त्म कयूं। त बाबा काफ़ी आसान तरीक़ो आहे। ॾिसो अगर तव्हां जेज़, टेलीनार, ज़ोंग या यूफोन कहिड़ो बि नेटवर्क इस्तेमालु कयो था, सभिनी जो हिकु आसान तरीक़ो हूंदो आहे ख़त्म करण लाइ। असांखे ख़बर कोन हूंदी आहे, अहिड़ा तरीक़ा असां तव्हां शेयर कंदा आहियूं। हिन वीडियो खे लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा जंहिंखे हिन मसइले जी ज़रूरत आहे। ठीकु आहे। सो अगरि तव्हां जेको आहे टेलीनार इस्तेमालु था कयो, टेलीनार वारा दोस्त ख़ुशी तौर तवजो ॾियनि 5230 ते। ठीकु आहे, 5230 ते तव्हांखे मैसेज करिणो आहे अनसब UNSUB लिखी करे मैसेज कंदा, टेलीनार ते इहा सर्विस ख़त्म थी वेंदी। अगर तव्हां ज़ोंग था इस्तेमालु कयो त बाबा ज़ोंग वारा दोस्त तवजो ॾियनि त 2300 पूरा 2300 लिखी करे तव्हांखे मैसेज करिणो आहे। 2300 नंबर ते मैसेज करिणो आहे। छा मैसेज करिणो आहे? अनसब UNSUB साॻियो ई मैसेज कंदा, ज़ोंग ते इहा सर्विस ख़त्म थी वेंदी। अगर तव्हां यूफोन इस्तेमालु कयो था 6464 ते, यूफोन ते हिन नंबर ते तव्हांखे जेको आहे सो मैसेज करिणो आहे। 6464 ते छा मैसेज करिणो आहे? अनसब साॻियो ई तव्हां लिखी मैसेज कंदा यूफोन तां बि इहा सर्विस ख़त्म थी वेंदी। मूवी ट्यून, डायलर ट्यून, कलर ट्यून जंहिंखे चइबो आहे। अगर तव्हां जेज़ सां इस्तेमालु कयो त बाबा जेज़ वारा दोस्त तवजो ॾियनि 230 ते इन नंबर ते तव्हांखे मैसेज करिणो आहे। 230 ते छा मैसेज करिणो आहे? अनसब। तो जेज़ सां बि इहा सर्विस ख़त्म थी वेंदी। अहिड़ा मालूमाती वीडियोस तव्हांखे हिन अकाउंट ते मिलंदा। वीडियो खे लाइक करे हिन अकाउंट खे फॉलो करे छॾियो जीअं तव्हां अॻिते अहिड़ा मालूमाती वीडियो ॾिसी सघो। पंहिंजे बाक़ी दुआ में यादि रखंदा। अॼु वीडियो में एतिरो ई। अल्लाह हाफ़िज़।